कवर स्टोरी में एक भेरो ॿीहर भलीकार हाँ पाण ॻाल्हि कंदासीं सिंध सरकार जी जेका अॻे हफ़्ते ताईं वजूद में अची वेंदी। आम चूंडनि में पाण ॾिठोसीं त सिंध जे माण्हुनि हिकु भेरो ॿीहर पाकिस्तान पीपल्स पार्टीअ खे वॾी हिकिड़ी अक्सरियत सां कामयाबु कयो। ईअं खणी पाण चऊं त सिंध जे माण्हुनि हिन भेरे पाकिस्तान पीपल्स पार्टीअ सां उमेदूं अॻे खां वधीक लॻायूं आहिनि। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह साहिबु हिकु भेरो ॿीहर सिंध जो वॾो वज़ीर हूंदो। ही टियों भेरो आहे जो सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह थींदो। इन खां अॻु में 5 सालनि जे लाइ पूरो हिकिड़ो मुकमल टेन्यूअर मुराद अली शाह साहिबु एज़ अ चीफ मिनिस्टर सर्व कयो आहे। ऐं उन खां पहिरियां जॾहिं सैयद काइम अली शाह साहिब खे हटायो वियो त उन जी जाइ ते बि सैयद मुराद अली शाह साहिब खे वॾी वज़ारत ॾिनी वई। ऐं पाण ॾिठोसीं त उहे बि जेको 1.25 साल या 2 साल जेको 3 साल अरसो हुयो उन में बि सैयद मुराद अली शाह साहिबु एज़ अ चीफ मिनिस्टर ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं। अच्छा, हिन भेरे जेका आम शइ थी आहे पाण 2021 ऐं 22 में ॾिसूं, यानी पाकिस्तान पीपल्स पार्टी जी पोइ 5 साल गवर्नमेंट में त सिंध में हिकिड़ो जेको ॿोॾ जो सिलसिलो शुरू थियो ऐं उन ॿोॾ जे नतीजे में हज़ारे लखे माण्हू बेघर थी विया। हिन वक़्तु जेका नई सिंध गवर्नमेंट हूंदी उन जे लाइ वॾे मां वॾो जेको चैलेंज हूंदो या टास्क हूंदो उहो हूंदो ॿोॾ मुतासिरनि जी बहाली ऐं इन ॿोॾ में बेघर थियल माण्हुनि खे हिकु भेरो ॿीहर घर ठाहे ॾियणु, हुननि खे आबाद करणु। उन सां गॾोगॾु रोज़गार जा जेके मौक़ा आहिनि उहे बि सिंध सरकार खे पंहिंजे सूबे जी सतह ते पैदा करणा पवंदा। छाकाणि त पाण जेकॾहिं अॼु खां 2-3 साल पोइ वञूं त अॼु जी 2-3 साल अॻु जी भेट में अॼु जेका महांगाई आहे उहा रिकॉर्ड तोड़ आहे ऐं जेका बेरोज़गारी आहे उन में बि इज़ाफ़ो थी वियो आहे। उन खां अलावा मयारी तालीम, सिहत जूं सहूलतूं ऐं पीअण जो साफ़ु पाणी बि अॼु कई साल या वरे गुज़रण बावजूद बि सिंध में जीअं जो तीअं उहो मसइलो बरक़रार आहे। नई जेका सिंध गवर्नमेंट हूंदी उनखे कहिड़ा चैलेंजिस दरपेश हूंदा ऐं हुन सिंध हुकूमत जे लाइ कहिड़ियूं उन्हनि खे जेके मनसूबा आहिनि उहे ॾियणा पवंदा या कहिड़ी हिकमत अमली जोड़नी पवंदी, इन सॼे मामले ते पाण ॻाल्हाईंदासीं। असां सां गॾु सीनियर सहाफ़ी तज़िया निगाह डॉक्टर अयूब शेख साहब मौजूदु आहिनि। अॻे हफ़्ते पीपल्स पार्टी चौथों भेरो सिंध में सरकार ठाहिण पई वञे, कहिड़ा कहिड़ा चैलेंजिस हूंदा सर सिंध पीपल्स पार्टी जी नई सिंध सरकार खे? हिन दुनिया में शयूं हिक ॿिए सां गंढियल आहिनि। जी सर। सिंध जेको आहे सूबो आहे हिकिड़ो पाकिस्तान जूं मुआशी हालतूं ठीकु न आहिनि। बिल्कुलु। इन करे हिकिड़ो त मुआशी हालतुनि जो सिलसिलो हिन हुकूमत सां बि लागू रहंदो, हिकिड़ो वॾे में वॾो चैलेंज इहो आहे। जी। ॿियो वॾो चैलेंज ही हूंदो मुंहिंजे ख़्याल में त जेकॾहिं ही चूंडियल हुकूमतूं वफ़ाक़ी या सूबाई सम्झनि थियूं त जेको कुझु निगरान सरकार करे वई आहे, जीअं त निगरान सरकार करे वई आहे, सुभाणे हर क़िस्म जी चूंडियल हुकूमत इहो चए साईं असां छा कयूं ऐं निगरान करे विया इहो पोइ कीअं कयूं, हवा जी ग़लति करे विया त तब्दील कयो, सही करे विया त जारी रखो। इन करे इहो बहानो न हलंदो, कंहिं बि वफ़ाक़ी सूबाई हुकूमत खे इहो बहानो कमु न ईंदो। सही। सुभाणे पोइ माण्हू जेकॾहिं रोडनि ते निकिरी अचनि ऐं पोइ माण्हू चवनि असां छा कयूं सवाइ एहतिजाज जी, तव्हां असांखे ॿियो को रस्तो ॾिनो ई कोन्हे, सही। पोइ छा चवंदव? इन करे कंहिं बि इंतिहा जे पासे न वञणु खपे, कॾहिं बि न वञणु खपे। जेके शयूं बहितर करे सघजनि थियूं से बहितर कजनि। सिंध सां 2-3 मसइला लाॻापियल रहंदा। हिकिड़ो मसइलो ही लाॻापियल रहंदो जी त सिंध जी जेका मादनी दौलत आहे, जी, सिंध जी जेका मादनियात आहे जी, उन ते मुख़्तलिफ़ पखियूं आहिनि ऐं माण्हू सम्झनि था त उहे खपाए उन्हनि में जेको बि खज़ानो आहे उहो सभु विकिरो करे पाकिस्तान खे कर्ज़ खां आजो करे सघिजे थो। जी। पाकिस्तान खे कर्ज़ खां आजो करण जो पाकिस्तान ठहण खां वठी जेके बि कोशिशूं थियूं आहिनि कॾहिं बि बराबरि साबित न थियूं आहिनि, फ़ाइदेमंद साबित न थियूं रहंदो। हुकूमतुनि जे विच में, सूबे ऐं वफ़ाक़ जे विच में, माण्हुनि ऐं हुकूमतुनि जे विच में, माण्हुनि ऐं जमहूरियत जे विच में हिकिड़ी विथियूं पइजी थी वञनि, हर को हिक ॿिए खां परे थींदो थो वञे ऐं माण्हुनि खे इहो अहसासु थिए थो ॼण त असां आहियूं ई विकिरे जे लाइ, ॼण त आहियूं ई असां हिकिड़े अहिड़े सूबे जा माण्हू जिन जे मादनियात ते कब्ज़ो करे खपाए ऐं कर्ज़ ख़तमु करण जे नाले सां वधीक फुरलुट कजे। जी। हिकिड़ो त सिंध गवर्नमेंट खे इहा शइ तइ करणी पवंदी त कारूंजर समेत हू समूरनि शयुनि खे कहिड़े नमूने ॾिसणु चाहिनि था, हुनजी मालिकी करणी पवंदी। जी।
ॿियो सिंध गवर्नमेंट खे वॾे में वॾो जेको मामिलो रहंदो उहो ही रहंदो त हायर एजुकेशन कमीशन जेका वफ़ाक़ी आहे जी उहा अरिड़हीं तरमीम खां पोइ जीअं त हायर एजुकेशन सिंध जी बि ठही आहे, ॿियनि सूबनि जी बि ठही आहे। इन करे सिंध में जेके बि सरकारी यूनिवर्सिटियूं आहिनि उन्हनि खे फंड हाणे सिंध गवर्नमेंट खे ॾियणा पवंदा। सही। हाणे सिंध गवर्नमेंट उहे फंड ॾिए न ॾिए, ॿिन्ही सूरतुनि में जे नथी ॾिए त हज़ारे शागिर्दनि जी तालीम ऐं हज़ारे उस्तादनि जो रोज़गार जो मामिलो जेको आहे उहो वॾे हिकिड़े फ़साद जो सबबु थी सघे थो। सही। ॿियो ही थी सघे थो त तव्हां पैसा बि ॾियो ऐं तालीम जी सूरत हाल बि इहा हुजे, यूनिवर्सिटियुनि जी सूरत हाल बि इहा हुजे ऐं ॿिनि टिनि यूनिवर्सिटियुनि खां सवाइ बाक़ी सॼी तालीम जो टिभो ई हूंदो हुजे त पोइ सिंध गवर्नमेंट असां खां पुछे त ही अरबे रुपया जो असां ख़र्च था कयूं त इहो तालीम जी तबाहीअ लाइ था कयूं छा? सही। ॿियो मसइलो इहो थींदो। टियों मसइलो मुंहिंजे ख़्याल में ही आहे, जेके ही अहिड़ा मसइला तव्हांखे ॿुधायांव जे टीवी जे मार्फत जेके माण्हुनि खे अवल बि ख़बर आहे। जी ऐं सभु जातो पाणी जो मसइलो जेको आहे उहो वॾे में वॾो रहंदो। जी बिल्कुलु। ऐं आउं शाबस थो ॾियां जनाब बिलावल भुट्टे ज़रदारी साहब खे जे पाणी जे मसइले ते, मुआशी मसइले ते कल्ह जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे ऐं तव्हां हुनजी प्रेस कॉन्फ्रेंस मां ॾिसंदव, ऐं पाण त न वञी सघियो पर तव्हां हुनजी प्रेस कॉन्फ्रेंस में ॾिसंदव त हुन MP खे इहो चयो आहे त हाणे मुक़ाबले जो जान वॾो आहे ऐं असांखे करप्शन न करे ऐं वधीक फ़ाइदा ॾियणा पवंदा सूबे खे ऐं अवाम खे, त जीअं असां माण्हुनि खे ॿुधायूं। हिकिड़ो करप्शन जे हुजण जी क़बूलियत पाकिस्तान पीपल्स पार्टी समेत समूरनि पार्टियुनि जी लीडरशिप खे करणी पवंदी ऐं उन्हनि खे इन अज़ाब मां जिंद छॾाइणी पवंदी। सही। ॿियो पाण सम्झनि था त मुआशी मसइलनि में हुजण जे करे मुक़ाबले जो जान बि वधीक थींदो। हाणे जेकॾहिं असां वारा यार लॻा पिया हूंदा रुॻो हिकिड़े धंधे ते, पोइ तरक़ी थी कान सघंदी। सही। पाणी जो जेको मामिलो हुन सैयद मुराद अली शाह साहब खे चयो त पीअण जे पाणी ऐं ज़रई पाणी ऐं पाणी जी विर्छ जे हवाले सां ॻाल्हाए मर्कज़ी सरकार सां। हींअर मां लाड़काणे में वेठो आहियां। अॼु चांडका मेडिकल कॉलेज जो 50 साल पूरा थिया। उते डॉक्टरनि जेके तकरीरूं कयूं उन में हिकिड़ी तकरीर हीअ हुई त सिंध में 50% बीमारियूं रुॻो इन करे आहिनि जो असांखे साफ़ पाणी नथो मिले। सही। तव्हांखे हैरत थींदी उन हैरत में तव्हां ॿुधी न वञिजो। तव्हां सोचो त सिंधू दरिया जे किनारे हिकिड़ो शहर आबाद आहे जेकबाबाद। जी। सिंधू दरिया जे किनारे जेकबाबाद माना पुराणो ज़िलो जेकबाबाद। जी सही। ऐं ॿियो हेठि अचे थो वरी सखर, उन खां हेठि केनाल अचनि था लाड़काणे जा, उन खां हेॾे अचे थो दादू ऐं मथे अचे थो हैदराबाद। इहे सभु इंडस जे किनारे ते, ठीकु आहे, जी या केनालनि जे किनारे ते। हिकिड़े बि शहर जो पाणी पीअण जे लाइक़ु न रहियो आहे रुॻो इन करे जो सिंधू दरिया खे विर्छ जो पाणी मिले कोन थो। हेठि अक्वाफर या जेको जर आहे उनखे पाणी मिले त ज़हर उनजो न्यूट्रल थिए न। बिल्कुलु। इन करे कड़ो पाणी, कोड़ो पाणी, ॻोरो पाणी, सामूंडी पाणी, उन्हनि सभिनी सिम ऐं कलर मिली हेठि जर असांजो सॼो ख़राबु करे छॾियो। हाणे असांजूं ज़मीनूं बि आहिस्ते आहिस्ते मसइलो कंदियूं ऐं तव्हांजे इन पाणी हुजण जे करे 50% सिंध में बीमारियूं उहे सही। इन ख़राबु पाणी जे करे, ख़ासि करे पेट जे ऐं दिमाग़ जी बीमारियुनि जी ॻाल्हि थो कयां, दिलि जी बीमारियुनि जी ॻाल्हि थो कयां, पिते जी ॻाल्हि थो कयां, आंड्रे जी ॻाल्हि थो कयां। तव्हां हिकिड़े नमूने सम्झी छॾियो त इन्हनि बीमारियुनि हलंदे 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 असां ख़्यालु न कयो। 15, 20, 30 साल थी विया। हाणे जीअं तव्हां थर जा माण्हू ॾिठा न, उन्हनि जा कद नंढा, बुत लागर ऐं बिल्कुलु सना, ईअं ईंदड़ 5 सालनि खां पोइ सॼी सिंध जो नस्ल, मेडिकल में असां हुनखे चवंदा आहियूं स्टंट जनरेशन, जी जेके कॾहिं बि नॉर्मल माण्हू थी न ॼमंदा ऐं दिमाग़ी तौर बि घटि हूंदा, जिस्मानी तौर बि ताक़तवर न हूंदा। जेकॾहिं सिंध जी सरकार पाकिस्तान जे हिन सूबे जे सिहत जे बारे में
तालीम जे बारे में ऐं इंफ्रास्ट्रक्चर या ख़ासि करे जेके ज़रूरी शयूं उन्हनि जे पूरत करण जे बारे में बराबरि कमु नथी करे सघे त इहो कमु न करणु ख़ुदि हिकिड़ो वॾे में वॾो चैलेंज हूंदो ऐं पोइ उन चैलेंज सां दुनिया जी का बि ताक़त मुंहुं ॾेई न सघे। अच्छा साईं, ॿोॾ आई हेॾी सारी, उन में हज़ारे लखे माण्हू बेघर थिया, अञा ताईं उन्हनि खे घर न मिली सघिया आहिनि, त सिंध सरकार खे ॿोॾ मुतासिरनि जी बहाली लाइ जेके माण्हू बेघर थी विया उन्हनि खे ॿीहर आबाद करण जे लाइ छा करणु खपे, कहिड़ा क़दम खणणा पवंदा? हिकिड़ो त वर्ल्ड बैंक तमामु वॾो कमु कयो सिंध सरकार सां मिली ऐं उन में बिलावल भुट्टे जो ख़्याल बि शामिलु आहे जी। ऐं मां तव्हांखे हिकिड़ी तनज़ीम ॿुधायां, हिननि जेका घरनि जे बहाली जे लाइ पंहिंजो हिकिड़ो प्रोजेक्ट ठाहियो आहे उहो शानदार कमु थो करे ऐं सिंध पंहिंजो सरसो पंहिंजो सिंध रूरल ऑर्गेनाइजेशन जी कमु था कनि ऐं सिंध जे ॿोॾ छटियल मुख़्तलिफ़ माण्हुनि में लखे घर ठहण जी इब्तिदा थी वई आहे। असांजी ख़्वाहिश त इहा आहे त उहे सभु घर पूरा थियनि। असांजी ख़्वाहिश इहा बि आहे त उहे घर अहिड़े नमूने ठाहिजनि जो ॿीहर जॾहिं बि बरसाति ऐं पाणी हुजे त इन्हनि घरनि खे वरी नुक़सानु न ॾिए। असां इहो बि चाहियूं था त जेके 20-22 लख ॿार बरसातियुनि जे करे स्कूल तबाह थिया उन्हनि जे बारे में बि असां को ख़्यालु कयूं। त मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु हीअ आहे त घरनि जे बारे में त सिंध हुकूमत संजीदा आहे ऐं उहे कमकारियूं हलनि था। स्कूलनि जे बारे में अधु संजीदा आहे अधु संजीदा कान्हे। हर हंधि वॾेरे जो हर हंधि चूंडियल एज़ी जो को न को अंदरि सिबो लॻो पियो आहे, को कंडो लॻो पियो आहे, का मुदाख़लत लॻी पई आहे, को चोर चौकीदार उन्हनि जो आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे शयूं सवलियूं करण में 19-20 वारो मसइलो आहे। रुगो सिंध गवर्नमेंट जे समूरनि माण्हुनि खे अखियूं बंदि करे सिंध जे माण्हुनि सां सचो थियण जी ॻाल्हि करणी पवंदी, कमु फर्स्ट क्लास थी वेंदो। हज़ारे मौक़े आहिनि सिंध गवर्नमेंट वटि तमामु घणो बहितर कमु करण जे लाइ, पर जेकॾहिं रुगो उनखे ईसे खान मूसे खान जो ख़्यालु करणो आहे पोइ त इहा सिंध 15-20 साल छॾियो सॼी उमिरि इहा ई रहंदी। अच्छा सर, हिकिड़ो ॿियो मसइलो बि आहे कश्मीर कंदकोट में। पाण सालनि खां ॾिसूं पिया त उते अमन मान जी जेका सूरत हाल आहे उहा ज़ाब्ते खां ॿाहिरि आहे। भोंग जे लाइ अगवा रोज़ जो मामूल बणियल आहे, न रुगो क़ौमी सतह ते पर हाणे त आलमी लेवल ते बि सिंध जी साख अहिड़नि हादसनि ऐं वाक़ियुनि जे करे ख़राब थी रही आहे। त कश्मीर ऐं कंदकोट ज़िलनि में ख़ासि करे कचे वारे सूरत हाल ते ज़ाब्तो आणणु सिंध हुकूमत लाइ केतिरो सवलो हूंदो या केतिरो ॾुखियो हूंदो? मिसाल जॾहिं चवंदा आहिनि न त सिंध हेठाईअ ते आहे ऐं पाकिस्तान सॼे जो ख़ासि करे पंजाब जो ज़हरीलो पाणी असांजे दरियाहनि में हेठि अचे थो तॾहिं सिंध जो पाणी ख़राबु थो थिए। इन जो मतिलबु आहे त सरचश्मो जेको आहे उहो पंजाब जो गंदो पाणी आहे जंहिंजी ट्रीटमेंट जे लाइ सिंध गवर्नमेंट खे ख़्यालु करणो पवंदो ऐं मथे उन पंजाब खे मनसूबा ठाहिण जो बिल्कुलु उन्हनि ते दॿाउ विझणो पवंदो। उन दॿाउ विझण खां सवाइ सिंध खे कॾहिं बि साफ़ पाणी नथो मिली सघे। साॻे नमूने इन्हनि धाड़ेलनि चोरनि जा सरचश्मा ॿ आहिनि। हिकिड़ो उन्हनि जे पुठ में को न को माण्हू वेठो आहे, ॿियो उन्हनि वटि हथियार आहे। हथियार किथां थो अचे? उन हथियार खे पुलिस रेकी करे, एजेंसियूं रेकी कनि, इहे हथियार किथां था अचनि उहो चश्मो पिलक थी सघे थो, ख़तमु थी सघे थो। पर हाणे जे पुलिस ई हथियार पहुचाईंदी हुजे, जेकॾहिं उन्हनि जा हुकूमतुनि जा माण्हू ई उन्हनि चोरनि ऐं धाड़ेलनि सां गॾु हुजनि त पोइ बाक़ी थींदी नारेबाज़ी, इहे धाड़ा ख़तमु न थींदा। पर जेकॾहिं पुलिस हुकूमत उन्हनि जा माण्हू उहे सभु जो सभु धाड़ेलनि ऐं चोरनि जे ख़िलाफ़ आहिनि त पोइ चश्मे जो ॿियो हिसो आहे असांजो पाथारीदार। पाथारीदार तव्हां ज़िले में 10, 15, 20 ॿधी छॾियो, मूंखे 10 ॾींहंनि जे अंदरि पुर अमन माहौल न ॾिसंदव तव्हां हैरान थी वेंदव। छो त चश्मो जारी आहे, फुरलित जारी आहे, पुलिस कुझु नथी करे। फलाणे वॾेरे जो चोर आहे, फलाणे पाथारीदार जो माण्हू आहे, फलाणे जो धाड़ेल आहे, ईअं त पोइ कमु न हलंदो। तव्हां हिकिड़ा 15-20 जेका नामी गिरामी माण्हू आहिनि उन्हनि खे सज़ा ॾियण बि त शुरू कयो न, पोइ ॾिसो त हुनजो नतीजो छा थो मिले। भला तव्हां मज़हबी तौर बि त ॾिसो, अलाह साईं जन्नत ऐं दोज़ख रखी आहे न। चङे खे जन्नत में रखियो अथई, ख़राब खे दोज़ख में रखियो अथई न, सभिनी खे हिकु जहिड़ो कंदव छा? सही।
इन करे तव्हांखे चेक सिस्टम ठाहिणो पवंदो ऐं ॾोहीअ खे सज़ा ॾियणी पवंदी। जॾहिं असांजे अक़ीदनि में बि ईअं लिखियलु आहे कि दुनिया जो जेको बि अक़ीदो खणो उन में सुठे ऐं ख़राब जो फ़र्क़ु लिखियलु आहे। सिंध गवर्नमेंट जे फ़र्क़ु ई न करे पोइ माण्हू पिया सॼी उमिरि लोड़ींदा। ठीकु आहे डॉक्टर अयूब शेख साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। तमामु संजीदा नोयत जा मामला हुआ जेके डॉक्टर अयूब शेख साहब पॉइंट आउट किया ऐं सिंध हुकूमत खे, सिंध सरकार खे, पीपल्स पार्टी जी सिंध हुकूमत खे जेका चोथों भेरो हाणे सिंध जूं वागूं संभालींदी उनखे अॻु खां अॻिरो थी वधीक मज़बूत थी अवाम जे लाइ कुझु करिणो पवंदो, अवामी उमंगनि ते पूरो लहणो पवंदो ऐं ॾींहुं राति महिनत करणी पवंदी। इन सां ई असांजे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पियो अचे। मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।